एडवाइज़र बोर्ड में जेको दीपक केसवाणी आहे, ॾाढो सुठो माण्हू अथव, सिंधियत लाइ हॾु कुर कंदो अथसि। नौजवाननि में मूंखे लॻे थो त नौजवान शायदि इहो ई हिकिड़ो सचो सिंधी आहे जेको सिंधियत सां जुड़ियल आहे, ऐं हिन जे करे असीं सिंधी संगत में काफ़ी घणो कुझु कमु करे रहिया आहियूं। मां चाहींदसि त हीउ जेको असां टॉकिंग कार्ड्स कया आहिनि, सिमरन तूं उन बारे में दीपक जी खे मां बिल्कुलु दीपक IT प्रोफेशनल आहिनि एंड हिन जो चैनल आहे रेडियो सिंधी, मोर देन 100 कंट्रीज़ में सभी ॿुधंदा आहिनि रेडियो सिंधी। एतिरो कमु ऐं कार्य करे रहिया आहिनि कि कॾहिं कॾहिं त मां बि वारी थींदी आहियां कि मुंहिंजो गानो तव्हांजे चैनल ते कीअं आयो, पोइ ॾिसंदी आहियां कि तव्हां त सच में सॼी प्रमोशन कंदा आहियो असांजे सिंधीअ जी, चाहे फिल्म्स हुजे, फोक हुजे, रेडियो हुजे, कोई हुनर हुजे। त हाणे असां ॻाल्हाईंदासीं वेरी वेरी प्रेशियस गिफ्ट, हीअ गिफ्ट आहे टू द एंटायर सिंधी समाज। हिनखे चइबो आहे टॉकिंग कार्ड्स, कि सभु पाण ई वेही करे एवरीथिंग अॼुकल्ह सभु टिप ऑफ द फिंगर्स ते हूंदो आहे, त पाण ई वेही करे असां सिखी सघंदा आहियूं। त मां चाहींदसि कि दीपक एंड आशा मैम ऐं मां असां सभी तव्हांखे हिन जे बारे में ॿुधायूं, टॉकिंग कार्ड्स जे बारे में कीअं असां अलख ॿ बदक सिखी सघंदासीं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल। लास्ट ईयर मां पहिरियों दफ़ो आयो हुयुमि त मूंखे एॾी मिठ मोहबत सिक मिली, मूंखे लॻो अलाए मां पहिरियों दफ़ो आयो आहियां इन करे हेॾो प्यार थो मिले। हे ॿियो साल आयो आहे मां दुबई में, ऐं हिन साल अञा बि वधीक प्यार मिलियो आहे मूंखे हिते। त दुबई जहिड़ा माण्हू मां ॿियो किथे ॾिठा ई कान्हनि, त ॾाढो शुक्रगुज़ार आहियां। मां वधीक टाइम न वठंदुमि, जल्दी में मां ॿुधाईंदुमि हिन जे बारे में। मां I'll have this त असां लास्ट ईयर जॾहिं हिते आयासीं त ॿ वॾियूं अनाउंसमेंट कयूं हुयूं, शंकर लालवाणी जी हुया, ऐं उते असां ॿ वॾियूं अनाउंसमेंट कयूं कि सिंधी संगत 25 साल पूरा कया आहिनि, ऐं ईंदड़ साल में असां सिंधी ॿोलीअ खे असां वधाइण जे लाइ महिनत कंदासीं। उन लाइ हिकु असां संस्था ठाही, ऐं हिकिड़ो ॿियो कि असां सिंधी नौकिरी शुरू कयो जंहिंमें असां ॿारनि खे नौकिरी वठी ॾींदासीं। त हमेशह ईअं थींदो आहे कि असां ॻाल्हियूं कंदा आहियूं, पोइ ॿिए दफ़े वरी असांजी अपडेट ई न हूंदी आहे। त हिन दफ़े मां तव्हांखे अपडेट ॾियणु आयो आहियां कि असां नवंबर में इहे ॻाल्हियूं अनाउंस कयूं। हे हिकु रिवोल्यूशन आहे, बाए चेटीचंड ताईं 4 महीननि में असां सिंधी टॉकिंग कार्ड्स रेडी कया। हिन ज़रिए कोई बि ॿार हुजे उहो तमामु आसानीअ सां मस्ती मस्ती रांदि रांदि में सिंधी सिखी सघंदो आहे। तव्हां चवंदव हिन में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, त मां ॿुधाइणु चाहींदुमि कि जेके सिंधीअ में उचार हूंदा आहिनि, जाम दफ़ा ॿार छा चवंदा आहिनि कि मुंहिंजे माउ पीउ खे ई सिंधी न ईंदी आहे, मां किथां सिखंदुमि। त दिस ब्रेक्स द चेन, जेका चेन में असांखे वीक लिंक्स आहिनि, इट कनेक्ट्स टू द अपर लिंक एंड इट असांजी जेका ज़ंजीर आहे ॿोलीअ जी मज़बूत थो करे। आई शो यू। हाणे हिन में तव्हां कोई बि हिकिड़ो कार्ड खणो, त हिन कार्ड खे अगरि ॿार खे ॼाणो आहे कि हिन में छा आहे, त उनखे सिंपली छा करिणो आहे, फ़ोन में कैमरा चालू करणी आहे, ऐं हिन कार्ड खे कैमरा सां जस्ट स्कैन करिणो आहे कि हिन में छा आहे। असांजो इंडिया नंबर आहे न, इंटरनेट न हूंदी, हूअं इंटरनेट न खपंदी आहे फ़ोटो लाइ, बट स्कैनिंग में मे बी उहो अचे नथो। ॾिसो तव्हां, हा इट्स देयर। त हाणे हे जेको कार्ड खयो आहे, हिन कार्ड ते जेको लिखियलु आहे हुनजी सॼी एक्सप्लेनेशन ॾिनल आहे। जॾहिं तव्हां QR कोड खे स्कैन कंदा त हुनजी सॼी एक्सप्लेनेशन अची वेंदी, ऐं तव्हां हुन ई अखर सां ॿिया कहिड़ा अखर हूंदा आहिनि, कीअं ऐं कहिड़े लहज़े सां ॻाल्हाइबो आहे, उहो सभु अची वेंदा तव्हांजे QR कोड में। हे जेको आहे कार्ड आहे, इन ते लिखियलु आहे 2, त हिन खे जॾहिं त हिन खे जॾहिं मां हिन कार्ड ते मां प्रेस कंदुमि, ऐं हिन में जेका कैरेक्टर आहे त अहिड़े तरह सां असांजे सिंधीअ में 52 अखर हूंदा आहिनि, 52 अखरनि जा 52 कार्ड आहिनि। कोई बि कार्ड खणो, उनखे तव्हां कैमरा सां स्कैन कयो, तव्हांखे हे मोबाइल, कोई बि मोबाइल, काई ऐप न विझणी आहे, कुझु बि न करिणो आहे, तमामु आसान आहे। स्कैन कयो ऐं तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो। त भले ॿार जा माउ पीउ न सिखियल हुजनि सिंधी, उन्हनि खे बि हे
तमामु सवले नमूने सां सिखण जो ज़रियो मिलियो। हे कार्ड्स असां ॿाहिरि रखिया आहिनि सेल ते, तव्हां उतां वठी सघंदा आहियो। त हे त थियो सिंपल, हे त थियो असांजो मार्च ताईं जो सफ़र। बाय मई असां उते 2 इवेंट थिया हुया इंडिया में जाम वॾा, त उते असां सॼी किट खणी आयासीं। हीअ किट आहे सिंधी सिखण जी, त ॿार सिखियईं कि मां अलफ़ अम बेबदक ऐं 1 खां 10 नंबर सिखी वियो, हाणे उनखे अॻियां करे छा। त हे किताबु आहे, हिन खे चवंदा आहिनि मश्क कॉपी। हिन मश्क कॉपीअ में ॿार हैंड राइटिंग सिखी सघंदो आहे सिंधी अखरनि जी, अलफ़ अम बेबदक 52 अखर 1 खां 10 नंबर। हे थी वियो लिखण जी प्रैक्टिस। उन खां पोइ हिन में असां हिकु गेम ठाही आहे, हिन खे असां नांगण चवंदा, स्नेक्स एंड लैडर। त हिन जी ख़ासि ॻाल्हि आहे कि हिन जे अंदरि गोटियूं आहिनि, पर हिन जे अंदरि असां छको न ॾिनो आहे। अगेन यू स्कैन दिस, त हिन में तव्हांखे छको जेको आहे मोबाइल में अची वेंदो आहे, ऐं उन में तव्हां जेको रोलिंग द डाइस थींदो आहे तव्हां उन मोबाइल में करे सघंदा आहियो, ऐं जॾहिं रोल थींदो त जेको नंबर आयो 5 आयो 4 आयो तव्हांखे मोबाइल चई ॿुधाईंदो। I think, हाँ, now it's coming. हिन में भी सिंधी में भी लिखल अथव नांग ऐं सीढ़ी। त जेके डाइस खे रोल था कयूं नंबर, उहे तव्हां सिंधीअ में सिखी बि सघंदा आहियो, ऐं हिन ते सभु 1 खां जेके बि 99 नंबर 100 ताईं नंबर हूंदा आहिनि उहे सिंधीअ में बि लिखियल आहिनि। त ॿार रांदि रांदि में मस्तीअ में बि सिंधी सिखी सघंदा आहिनि। त दिस कंप्लीट किट इज़ ऑल्सो अवेलेबल ऑन सेल, ॿाहिरि तव्हांखे हीअ मिली सघंदी आहे। हा, हाँ, 25 ग्राम में तव्हां प्लीज़ ये किट ज़रूर वठो, गिफ्ट्स भी ॾियो पंहिंजे फैमिलीज़ खे, चाइण वारनि खे। ख़ाली टॉकिंग कार्ड वठणा आहिनि त उहे बि अवेलेबल आहिनि, तव्हां गिफ्ट ॾियो ॿारनि खे। अच्छा, अञा हिकु सुठी ॻाल्हि, मां तव्हांखे मई ताईं जर्नी ॿुधाई, हिन खां अॻियां जर्नी इहा आहे कि असां हाणे ताईं 100 घरनि ताईं, 1000 घरनि ताईं असां इहे टॉकिंग कार्ड पहुचाए चुका आहियूं, ऐं 1000 ॿार सिंधी सिखी रहिया आहिनि हिन ज़रिए। त बट हीअ काई वॾी प्रोग्रेस कान्हे, हिन प्रोग्रेस खे वॾो करण में तव्हांजो साथ खपे। जॾहिं तव्हां साथ ॾींदा पंहिंजे फैमिली में, मिटनि माइटनि में, ॿारनि खे हीअ गिफ्ट ॾींदा, तॾहिं इहे वधीक ॿारनि ताईं हीअ किट पहुचंदी। जॾहिं ॿार खे दिलि थिए मूंखे सिंधी सिखणी आहे, उन वक़्तु हीअ किट उन वक़्तु हथ में हुजणु खपे, त उहो आसानीअ सां सिंधी सिखी सघे। हे थियो सिंधी ॿोलीअ जो। उमेद आहे तव्हांखे हीअ ॻाल्हि वणी की न वणी? तमामु न्यू आइडिया आहे, एंड जेंज़ीज़ जीअं सभु सिखणु चाहींदा आहिनि, ॿार सिखणु चाहींदा आहिनि, छो त बॉर्न ई थिया आहिनि पैदाइशी लैपटॉप सां गॾु, आईपैड सां गॾु। सो इट इज़ तमामु असांखे हाणे ख़ुशि जेनज़ी थी ते वई बि आइडिया अचूं था ॿुधी। पिया, जेनज़ी ते बि था अचूं, जी। जेके अॼुकल्ह जी सिंधी जनरेशन आहे उन्हनि खे नौकरियूं नथियूं मिलनि, त असां उन जे लाइ बि कोशिशि कई, सिंधी नौकरी.com वेबसाइट ठाहियो। असां कोई हायरिंग फील्ड मां त आहियूं कान, जाम शुरूआत में तकलीफ़ थी, जाम कोशिशि कई कि ॿारनि खे हायर कजे ऐं उन्हनि खे नौकरी ताईं। मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त सिंधी नौकरी ते 50 खां वधीक माण्हू फॉरेन मां पंहिंजे जॉब्स जी रिक्वायरमेंट विझी रखी अथऊं उन में, ऐं हिन वक़्तु 25 ॿारनि खे नौकरी मिली बि चुकी आहे। दिस इज़ आवर प्रोग्रेस ऑन सिंधी नौकरी। इवन हिन में बि असांजी पूरी कोशिशि आहे कि वधि में वधि सिंधी ॿार जेके आहिनि उन्हनि खे सिंधीअ जे ज़रिए, सिंधी थियण जे ज़रिए उन्हनि खे फॉरेन में नौकरी मिले ऐं पंहिंजे घर जूं हालतूं सुधारे सघनि। त इहे 2 लास्ट ईयर असां शुरू कया हुया। उमेद आहे त मां हिकु ॻाल्हि चवंदसि त असां हीअ जेका कमु शुरू कयोसीं गुज़िरियल साल, उन में असांखे घणे में घणो जेको साथ मिलियो उहो श्री अनिल चंदीरानी जो मिलियो। महिरबानी करे अनिल जी ज़रा उथी बीहो, भई लाइट्स हॉल में लाइट्स लॻायो। हिन भाव खे मां हिकु लास्ट ईयर वई हुअसि, महिरबानी दादा, लास्ट ईयर मां हिननि सां गॾु हुअसि गुज़िरियल साल, ऐं ईअं ई स्पॉन्सरशिप जे सिलसिले में ॻाल्हि निकिती त मूं चयसि मुंहिंजी ॾाढी मर्ज़ी आहे त जेकर असीं सिंधी समाज लाइ, नौजवाननि लाइ कुझु करियूं, जीअं उन्हनि खे हिते दुबईअ में नौकरी सवलाई सां मिली सघे, ऐं जेकर हिकिड़ो पोर्टल हुजे त केतिरो न सुठो। त भाऊ बि पाण उमंग में अची वियो ऐं उन में चई ॾिनई त मुंहिंजी बि हिकिड़ी कंपनी आहे जेका असां चंडीगढ़ में हलाईंदा आहियूं, सॉफ्टवेयर जी कंपनी आहे,
ऐं पाण त ट्रैवल विंग्स हिकु मशहूरु कंपनी आहे जंहिंखे 300 खां मथे वधीक ऑफिसिस आहिनि अफ्रीका में। मां त वेई कान आहियां हुते, पर जीअं मूंखे हुननि जूं ॿियूं ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि, सतगुरु इंटरनेशनल स्कूल आहे अजमेर में, स्टेट ऑफ आर्ट वारो स्कूल आहे। मां छा चवां, सचुपचु ॾाढा घणा माण्हू पिया आहिनि जिन वटि मालिक जी महर आहे, पर उहे महर आहे त गंढ छोड़ीनि नथा, समाज लाइ घणो कुझु कनि नथा। मां हिकु ॻाल्हि ॿी बि चवणु चाहींदसि त असां वटि एडुकेशन जे लाइ जेकॾहिं तव्हां मां कंहिंजी दिलि थिए त सुंदर शेवक सभा जे तरफ़ां हरेश रूपाणी सिंधु नगर में इहो कमु करे रहियो आहे, जो जेके ॿार लाइक़ु आहिनि, जिन जूं सुठियूं मार्कूं अचनि थियूं पर पैसनि जी घटिताई आहे ऐं अॻिते पढ़ी नथा सघनि, उन्हनि जे लाइ हू उहो सभु कुझु कंदा आहिनि, लोन वठी ॾियणु, पंहिंजे तरफ़ां वठणु। उन्हनि खे काफ़ी दुबईअ मां स्पॉन्सर्स बि आहिनि, पर अञा पंधु परे आहे। सॼे हिंदुस्तान जे सभिनी ॿारनि खे एडुकेशन मिले, इन जे लाइ तव्हां सभिनी जे सहकार जी ज़रूरत आहे ऐं ॼाण तव्हांखे हुजणु खपे। ॼाण फैलायो, माण्हुनि खे ॿुधायो त अहिड़ो बि हिकिड़ो शख़्स आहे, अहिड़ी बि हिकु संस्था आहे जेका पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजी जातीअ लाइ इहो कमु करे रही आहे। अचो त गॾिजी कुझु करियूं न, छो न करियूं? तव्हां सभई हिकु हिकु ॼणा लखापति त आयो ई आयो न, हिते जेके वेठा आहियूं दुबई में, उहो त जाम कुझु करे सघूं था। तंहिंजे करे नंढड़ी आहे कोशिशि, तव्हां बि करियो। असीं ॻाल्हि खे वधीक नथा खणूं, छो जो अञा प्रोग्राम बाक़ी आहे ऐं हाणे तव्हां ॿुधंदा वरी अमिताभ बच्चन जो ॻाल्हियूं ॿुधंदा, एक्टिंग ॾिसंदा त तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। असीं कोशिशि करे रहिया आहियूं त सिंधियत खे फैलायूं, जीअं हर घर में सिंधियत लाइ हिकु नशो हुजे, पंहिंजी ॿोलीअ लाइ प्यारु हुजे। जय झूलेलाल। प्यार सां जय झूलेलाल।